अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं फिदा हुसैन भागत पॉडकास्ट 360 सां गॾु असां अॼु महिमान जेके मौजूदु आहिनि पाण बाय प्रोफेशन डॉक्टर आहिनि ऐं सोनोलॉजिस्ट आहिनि, गॾोगॾु अलसफ़ा ग्रुप ऑफ कॉलेजिस जूं एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहिनि। अॼु असां सां मौजूदु आहिनि डॉक्टर पिरह काका साहिबा। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबा। वालेकुम सलाम। असां तव्हांखे हिन पॉडकास्ट 360 ते वेलकम कयूं था ऐं असां ॿुधणु चाहींदासीं तव्हांजी पर्सनल लाइफ जेका तव्हांजी बचपन जी एजुकेशन ऐं किथां बिलोंग कयो था तव्हां। अच्छा, बेसिकली मां सईदाबाद सिटी मां थी बिलोंग कयां ऐं इहो हालावटी आहे शहर असांजो। ऐं हुन खां बाद वालिद साहब जेके आहिनि उहे हैदराबाद में था जॉब कनि, पोइ पूरी फैमिली हैदराबाद शिफ्ट थी वई। मुंहिंजी जेका हीअं रिसेंटली ग्रेजुएशन आहे उहा इसरा यूनिवर्सिटी मां थियल आहे। हुन खां बाद मूंखे हिकिड़ो चांस मिलियो त मां पंहिंजी फील्ड खे अञा थोरो अपग्रेड कयां, त मां ओमान हली वियमि पंहिंजो अल्ट्रासाउंड जो डिप्लोमा करणु। दैन अगेन मां जॾहिं वापसि आयमि हुन जे ई ड्यूरेशन में ई मूं अलसफ़ा ग्रुप ऑफ कॉलेजिस जो इनोग्रेशन कयो एंड हुन खां गॾोगॾु मुंहिंजी हींअर पोस्ट ग्रेजुएशन थी आहे लॉस एंजलिस मां। ऐं बाय प्रोफेशन सोनोलॉजिस्ट आहियां इन 3D 4D अल्ट्रासाउंड। अच्छा, हीउ जेको वर्ड आहे सोनोलॉजिस्ट, इहो एॾो फेमस न आहे एज़ अ फील्ड जेको आहे, मतिलबु आम माण्हू खे सम्झ नथो अचे त इन जो कमु छा हूंदो आहे ऐं छा जेको आहे। बेसिकली मां अल्ट्रासाउंड जी डॉक्टर आहियां। अच्छा जी, बेसिकली मां अल्ट्रासाउंड जी डॉक्टर आहियां ऐं अल्ट्रासाउंड असांजी मेडिकल फील्ड जेका आहे उनमें ॾाढी अहमियत थो रखे। तव्हां कंहिं बि डॉक्टर वटि हलिया वञो, हू तव्हांखे तेसि ताईं मेडिकेशन रिफर न कंदो जेसि ताईं तव्हांजो अल्ट्रासाउंड नथो कराए। उहो पोइ तव्हांजो एब्डोमेन जो हुजे, पेल्विस जो हुजे, ऐं स्पेशली प्रेगनेंसी में सोनोलॉजिस्ट जो हिकिड़ो वॾो रोल आहे। छो जो ॿार जी मूवमेंट, ॿार जी कंडीशन डेवलपमेंट थिए पई न पई थिए, छा पियो थिए, इवन जेंडर या ट्विन्स आहिनि, छा आहे एक्चुअल कंडीशन मदर जे फिटस में, त उहो सॼो सोनोलॉजिस्ट ई ॿुधाए सघे थो। अच्छा, असां छाकाणि त ॻोठ सां रिलेटेड मां बि आहियां, उते जेके चवंदा आहिनि त जेको हीउ पाण अल्ट्रासाउंड कराईंदा आहियूं उन्हनि जा रेज़ एॾा ख़तरनाक आहिनि जेके ॿार खे बि नुक़सानु कनि था, इंसान जा जेके ऑर्गन्स आहिनि जेके किडनी आहे उन कराइनि था उनखे नुक़सानु कनि था, इन में केतिरी हद ताईं सचाई आहे? अच्छा ॾिसो, असां वटि 3 शयूं आहिनि, MRI, एक्सरे ऐं अल्ट्रासाउंड। जी। हाणे MRI एक्सरे इलाही ज़्यादा हार्मफुल आहिनि, पर अल्ट्रासाउंड जूं को रेज़िस कोन आहिनि। सही। अल्ट्रासाउंड हिकिड़ी फ्रीक्वेंसी आहे जंहिंजो हिकिड़ो स्लोली प्रोसेस आहे। MRI ऐं एक्सरे जेको आहे उहो तव्हांजी बोन खे क्रॉस थो करे। अल्ट्रासाउंड तव्हांजे ऑर्गन जे सराउंडिंग ई हूंदो आहे। सही। हुनजी इमेज एॾी इफेक्टिव, इवन हुनजी का इमेज एॾी इफेक्टिव आहे ई कोन। लेकिन MRI एक्सरे जेको आहे, इवन जॾहिं का प्रेग्नेंट लेडी हूंदी आहे हुननि खे स्ट्रिक्टली मना कयो वेंदो आहे त उहो रेडियो डिपार्टमेंट में न वञनि। सही। छो जो हिन खां हुननि जे ॿार ते इलाही ज़्यादा इफेक्ट थो पए। पर अल्ट्रासाउंड हिकिड़ी अहिड़ी असांजी माशाल्लाह खां जदीद असां टेक्नोलॉजी बि चई सघूं था, जंहिंमें तव्हां केतिरी दफ़ा बि अल्ट्रासाउंड तव्हांजो थिए, को बि तव्हांजे ॿार ते इफेक्ट न पवंदो, को बि UV रेस तव्हांजे ॿार ते न पवंदी। सही। उहो बिल्कुलु पेनलेस आहे हिकिड़ी ॻाल्हि, त ॿी ॻाल्हि हू इफेक्टलेस आहे, त ॿार खे को बि अहिड़ो हार्मफुल हुनमें को डिज़ीज़ न थिए। जीअं असांजे अगरि हू रेडियो डिपार्टमेंट में वञे थो त समटाइम छा थींदो आहे, फीटल जे अंदरि ॿार जा कुझु उज़बनि ते कट लॻी वेंदो आहे। एक्सरे ऐं MRI जी ॻाल्हि पई कयां मां, जिते CT स्कैन थींदो आहे, पर अल्ट्रासाउंड टोटली चेंज आहे, हुनजे अपोज़िट आहे। सही। छो जो जेसि ताईं अल्ट्रासाउंड न थींदो असांखे ॿार जे अंदरि जी कंडीशन कीअं ख़बर पवंदी। फर्स्ट मंथ खां वठी करे 9 मंथ ताईं जॾहिं हिकिड़ी मदर सफ़र पई थिए, हिकिड़ी मदर जे अंदरि हिकिड़ो ॿारु डेवलप पियो थिए, इहो इलाही ख़ूबसूरत टाइम पीरियड हूंदो आहे। त हुनजे अंदरि मां बसि हिन आसिरे में हूंदी आहे त मूंखे ख़बर पए त हीअं मूवमेंट्स छा आहिनि, ऐं इलाही जेका हिकिड़ी इम्पॉर्टेंट शइ हूंदी आहे ॿार जो पाणी केतिरो आहे, छो जो ॿारु हुनजे अंदरि ई सराउंडिंग पियो कंदो आहे। त अल्ट्रासाउंड फील्ड हुन हिसाब सां ॾाढी असांजी माशाल्लाह खां अपग्रेड बि आहे ऐं हींअर न्यू शयूं हुन में अचनि पियूं। अच्छा, हीअं जेके लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे, पुराणी अल्ट्रासाउंड ऐं नई टेक्नोलॉजी अल्ट्रासाउंड में कहिड़ा नवां डिफरेंसिस आया आहिनि? ॾाढो फ़र्क़ु आहे, ॾाढो फ़र्क़ु आहे, हद खां वधीक फ़र्क़ु आहे। हींअर जेको असां स्मार्टफोन यूज़ पिया कयूं, असां हुनजे गॾु बि जेको आहे पंहिंजो अल्ट्रासाउंड था करे सघूं। असांखे सिर्फ़ु हिकिड़ो प्रोब खपे, जीअं तव्हांजा कैमराज़ आहिनि तिन में नंढड़ी सी वायर आहे जेका लॻी आहे तव्हांजे कैमराज़ में, त उहो ई तव्हां पंहिंजे स्मार्टफोन में हणंदा, लाइक चार्जिंग वांगुरु, ऐं तव्हांजे मोबाइल ते स्क्रीन ईंदी, तव्हां पंहिंजे प्रोब खां हलाईंदा पिया ऐं तव्हां ॾिसंदा त छा तव्हांजी स्कैनिंग में रिज़ल्ट थी अचे। एट अ टाइम जेको आहे इलाही वॾियूं वॾियूं मशीन्स बि आहिनि,
पर अगरि तव्हांखे जीअं असां इलाही सारा मेडिकल कैंप्स कया आहिनि, इलाही सारा कया आहिनि अल्हम्दुलिल्लाह पूरी सिंध में, त असांजी इहा ई कोशिशि हूंदी त असां वटि उहा मशीन हुजे, बट उहा मशीन हींअर ताईं पाकिस्तान में कोन्हे। अच्छा, इहा मशीन हींअर ताईं पाकिस्तान में कोन्हे अनफॉर्चुनेटली, पर ॿाहिरि मुल्कनि में आहे। जॾहिं मुंहिंजो मस्कत में डिप्लोमा पियो थियो, उते हिकिड़ी कांग्रेस थी हुई, सही 34 कंट्रीज़ जा डॉक्टर आया, त उनमें पूरे मुल्क में जेके बि अल्ट्रासाउंड जूं असांजूं कंपनीज़ आहिनि, जेके बि आहिनि, हुननि पंहिंजी एग्ज़िबिशन लॻाई। सही हुननि एग्ज़िबिशन में हिकु असांजे स्मार्टफोन खां वठी करे वॾी मशीन्स ताईं सभु अवेलेबल हुयूं। त मूंखे उहा हिकिड़ी मशीन ॾाढी वणी, जो असां जॾहिं ॻोठनि में वञूं था उते लाइट जो मसइलो आहे, उते अगरि तव्हांजी मशीन सेट बि थिए थी त उते सप्लाइंग इलेक्ट्रिसिटी छा पई अचे असांखे न आहे ख़बर, तव्हांजी मशीन डैमेज थी सघे। मां पंहिंजी वॾी वारी मशीन इलाही दफ़ा कैरी कई आहे, बट इहो ई हूंदो आहे डप त सप्लाई में ख़राबु न थी। बिल्कुलु ट्रैवलिंग में केॾीमहिल बि रोडनि जे हालात इन्हनि खे ॾिसी करे हक़ीक़त आहे, त ओड़े हिसाब सां हीउ जेके नंढो हिकिड़ो प्रोप आयो आहे न, हीउ ॾाढो असां लाइ बेनिफिशियल आहे। सही। अच्छा, इन जी एॾी का वॾी कास्ट आहे जो असांजे पाकिस्तान में नथो अची सघे, या जेका न के ॿिया रीज़न बि थी सघनि था? अच्छा, हिन जी कॉस्ट असांजी ॿियनि मशीननि वांगुरु ई आहे। इवन जेके ॿियूं मशीन्स आहिनि उहे त अर्बन रुपनि जूं आहिनि जी, उहे असां वटि हिते अवेलेबल आहिनि असांजे सिविल हॉस्पिटल में भिटाई में, पर इहा नंढी मशीन हींअर ताईं छो न आई आहे, हिन जो मां सोचां पई मां पाण ई हिन खे ईजाद कयां, छो जो मूंखे इहो ॾाढो हिकिड़ो प्रोसेस वणियो आहे चाइनीज़ जो, ब्रिटिश जो, जिन्हनि वटि इहे मशीन्स आहिनि जेके सेलिंग था कनि। सो आई एम ट्राइंग त एज़ सून एज़ पॉसिबल असां जेको आहे हिन खे कयूं। अच्छा, OPD में वॾी मशीन हुजण जो हिकिड़ो ॿियो बि फ़ाइदो आहे त ऑन द स्पॉट तव्हां वटि प्रिंटिंग बि थिए पई, हुनमें तव्हां पंहिंजे मोबाइल खां प्रिंटिंग नथा करे सको, स्कैनिंग पई थिए, सिर्फ़ु स्कैनिंग पई थिए, लेकिन सेव थिए पई। बिल्कुलु, लेकिन ऑन द स्पॉट कैंप्स वग़ैरह आहिनि या तव्हां चाहियो था त तव्हां होम विज़िट था कयो, त हुनजे लाइ उहो नंढी मशीन बेस्ट आहे। सही सही। तव्हांजो एज़ अ डॉक्टर इन प्रोफेशन में इंट्रस्ट कमु एतिरो आहे, त पोइ ही तव्हां अचानक अलसफ़ा ग्रुप ऑफ कॉलेजिस स्टार्ट कयो, इन जो सबबु छा आहे, इन में कहिड़ा कहिड़ा कोर्सिस था करायो? अच्छा, मां अॼु जेका बि आहियां या अलसफ़ा ग्रुप ऑफ कॉलेज असां खोलियो, उहो असांजो रीज़न इहो खोलण जो, पहिरियां असां NGO बेस वर्क हूंदो असांजो, सही, हुनमें उहो मुंहिंजो 3rd ईयर खां हुयो जॾहिं मां यूनिवर्सिटी में हुयमि। मेडिकल कैंप्स पिया थियनि, सेमिनार्स पिया थियनि, सेशन पिया थियनि, बट उहो हिकिड़ो टेम्पररी आहे, असां वटि को परमानेंट सॉल्यूशन न हो, त असां यूथ खे छा पिया ॾियूं। त 2019 में असां अलसफ़ा ग्रुप ऑफ कॉलेज जी इनोग्रेशन कई। हुन टाइम असां वटि हिकिड़ो बोर्ड रजिस्टर्ड हो, सिंध मेडिकल फैकल्टी, पोइ स्लो अपग्रेशन थींदी वई, पोइ सिंध टेक्निकल बोर्ड बि आयो, हाणे रिसेंटली अल्हम्दुलिल्लाह असांखे 2 इयर्स थियण वारा आहिनि। CPD खां रजिस्टर्ड आहियूं, इंटरनेशनल UK जा आहिनि, उहे स्टैंडर्ड आवर्स तव्हांखे मिलंदा आहिनि, जेके प्रोफेशनल डॉक्टर्स हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ CPD या CME इंटरनेशनल आवर्स नेसेसरी आहिनि। सही, त असां उहे बि कयूं पिया प्रोवाइड। हिन खां अलावा लंडन यूनिवर्सिटी आहे हिकिड़ी असांजी, हुन सां रिसेंटली MOU थियो आहे, एडम्स अकेडमी, हुननि जे मां बि असांजो या त पोस्ट ग्रेजुएशन डिप्लोमास पिया करायूं असां। त इहो डिफरेंट शयूं असांजो हलाइण जो मेन इहो त कैंप सेशन इहो हिकिड़ो टेम्पररी शयूं आहिनि, परमानेंट थिंग जो सॉल्यूशन छा आहे त असां यूथ खे हिकिड़ी न्यू शइ ॾांहुं वठी अचूं, या असांजी यूथ खे मोटिवेट कयूं त अगरि तव्हां डॉक्टर या तव्हां जेको आहे सर्जन न पिया ठही सघो, त तव्हां लाइ ॿियूं कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। सही, असां वटि मोस्टली ॿार ईअं थींदा आहिनि जो सम्झंदा आहिनि त मेडिकल में एडमिशन न थिए, इट मीन्स हाणे असां वटि का बि फील्ड न आहे, वञी आर्ट पढ़ूं, हेॾे पढ़ूं, त उन लाइ इहे फील्ड्स बि उन में अवेलेबल आहिनि। असां वटि मोस्ट डिमांडिंग जेका हिन टाइम ते फील्ड आहे हिकिड़ी त AI आहे, सही, नो डाउट। सेकेंड असांजी मेडिकल आहे। हाणे मेडिकल में असां वटि एतिरियूं सारियूं मल्टीपल शयूं आहिनि, असां मतिलबु हुनखे काउंटिंग बि नथा करे सघूं, छो जो MBBS ऐं BDS खां अलावा बि इलाही सारी शयूं आहिनि। हिकिड़ो हॉस्पिटल जॾहिं ठहे थो, हुन हॉस्पिटल में रुगो सर्जन्स जो त कमु न आहे न, पैरामेडिकल स्टाफ इज़ वेरी नेसेसरी। हुनमें असांजो नर्सिंग बचे थो, OT टेक्नीशियन बि आहे, डिस्पेंसर बि आहे, लैब टेक्नीशियन बि आहे, अगेन अल्ट्रासाउंड जो बि अची वियो टेक्नीशियन, इकोकार्डियोग्राफी बि अची वियो, डायलिसिस, केतिरियूं सारियूं शयूं आहिनि। ऑन द स्पॉट डॉक्टर अगरि अवेलेबल न बि आहे त उहो पैरामेडिकल स्टाफ उन्हनि खे सर्व थो पियो करे। जीअं कोविड थियो, आफ्टर कोविड हेल्थ डिपार्टमेंट पंहिंजूं जॉब्स बि इलाही वधाए छॾियूं, त उहे जॉब्स असांजूं पैरामेडिक्स जे जेको असांजो हिकिड़ो स्टम आहे, हुनमें इलाही सारियूं आहिनि। अच्छा, जीअं तव्हां ज़िक्र था कयो त हॉस्पिटल जॾहिं ठहे थी त हुन में सिर्फ़ु सर्जन न आहिनि, ॿिया बि हुन में शोबा आहिनि,
उहे शोबा कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके तव्हांजे इन कॉलेजनि सां या इन मेडिकल फील्ड सां रिलेटेड आहिनि? ॾिसो का बि हॉस्पिटल ठहे थी टर्शरी लेवल जी या सेकेंडरी लेवल जी, जी। इवन का फर्स्ट लेवल जी डिस्पेंसरी बि आहे त उनमें असांखे डिस्पेंसर जी नीड आहे। बिल्कुलु। टर्शरी लेवल जी हॉस्पिटल जी अगरि असां डिस्कशन में अचूं था, असांखे OT टेक्नीशियन खपे, बिल्कुलु। एनेस्थीसिया जो टेक्नीशियन खपे, मेडिकल एमरजेंसी, डिस्पेंसर, अल्ट्रासाउंड, एक्सरे ऐं डायलिसिस, मतिलबु इलाही सारा आहिनि। जेतिरा जंहिं शइ में डॉक्टर पंहिंजी मास्टर्स थो करे, बिल्कुलु। हुन ई शइ में स्टूडेंट पंहिंजी जेका आहे उहो डिप्लोमा थो कंप्लीट करे। सिंध गवर्नमेंट जा ॿिया इदारा आहिनि उहे आहिनि, त पोइ उन में तव्हांजा जेके कॉलेजिस आहिनि उन में फ़ीस वधीक न आहिनि जंहिंमें ग़रीब ॿार न अची सघे, न पढ़ी सघे? उन में तव्हां छा था ॿुधायो? अच्छा, असां वटि प्रोग्राम हलंदो आहे हर साल, फुली फंडेड स्कॉलरशिप प्रोग्राम। हींअर असांजो हुनजो सीज़न 2 पियो हले। सही। हुनमें असां तक़रीबन 6 to 7 फेज़िस वठी चुका आहियूं। हर फेज़ में असां वटि फुली फंडेड स्कॉलरशिप ॾिनी वेंदी आहे स्टूडेंट खे, जंहिंमें हुनजे अकॉर्डिंग टू मार्क्स हूंदी आहे। ऐं हिन में असां हिकिड़ो वर्ड था यूज़ कयूं, डिज़र्विंग। ओके। उहे ॿार जेके मैट्रिक लेवल ते किताबनि सां जुड़ियल आहिनि, सही। जो अॼु जो असांजो सिंध जो ॿारु इलाही ॾुखे तरीक़े सां जुड़े थो किताबनि सां। त बिल्कुलु। मैट्रिक लेवल जो बेसिक्स जो असांजो टेस्ट हूंदो आहे, हुनजे अकॉर्डिंगली हू जेके बि मार्क्स थो खणे उनखे डिप्लोमा ॾींदा आहियूं असां। सही। फुली फंडेड उहो अलसफ़ा ग्रुप ऑफ कॉलेज पंहिंजी तरफ़ां ॾींदी आहे। ऐं माण्हुनि खे उनमें लॻंदो आहे त को गवर्नमेंट पेई कराए कुझु बि, हर साल असां पंहिंजे प्लेटफॉर्म तां इहे स्कॉलरशिप्स ॾींदा आहियूं। हींअर बि असांजो 9 नवंबर ते एंट्री टेस्ट आहे ऐं इहो असांजो थर्सडे लास्ट फेज़ आहे। वाह वाह, मतिलबु उहे ॿार जेके डिज़र्विंग आहिनि, बिल्कुलु। नीडी आहिनि, उन इन में अची सघनि था। लेकिन मां चाहींदुसि तव्हां पंहिंजे जेके कॉलेज में मेन सब्जेक्ट पढ़ायो था या जेके जिन्हनि में डिप्लोमा करायो था उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? अच्छा, असांजे कॉलेज में ऑलमोस्ट मां तव्हांखे जेके हॉस्पिटल्स जा असांजी फील्ड्स ॿुधायूं सॼा डिप्लोमा आहिनि। इवन असां हैदराबाद में लास्ट ईयर एस्थेटिक डिप्लोमा लॉन्च कयो आहे, जेको हैदराबाद में सिर्फ़ु अलसफ़ा ग्रुप ऑफ कॉलेजिस पई कराए। उहो एस्थेटिक में असां वटि 3 कैटेगरीज़ आहिनि। हिकिड़ा मैट्रिक खां ग्रेजुएट ताईं स्टूडेंट्स जेके एस्थेटिक जो डिप्लोमा करे पंहिंजी OPDs वग़ैरह हलाइण था चाहिनि, छो जो हींअर एस्थेटिक फील्ड इलाही जदीद थी वई आहे। हर कंहिंखे हाइड्रा फेशियल कराइणो आहे, BB ग्लो कराइणो आहे, मीज़ो आहे, PRP आहे, इलाही सारियूं शयूं आहिनि उनमें। उनखां अलावा हिकिड़ो जेको आहे उहो असांजो D फार्मेसी DPD जा जेके डॉक्टर्स आहिनि हुननि जे लाइ आहे। थर्ड जेको आहे उहो MBBS ऐं BDS प्रोफेशनल डॉक्टर्स लाइ आहे। त उहो मॉड्यूल्स चेंज आहिनि ऐं हुनखां बाद कहिड़ो बि स्टूडेंट हुजे, कहिड़ो बि असां वटि कैंडिडेट हुजे, उहो पंहिंजी OPD रजिस्टर थो कराए सघे। हुनखे सिंध हेल्थ केयर कमीशन अलो थी करे। सही। We are the first in Hyderabad who are providing aesthetic technologist diploma with national and international certification. अच्छा, ही जेके फील्ड्स तव्हां ॿुधायो था इन जी नेशनल या इंटरनेशनल घुर्ज केतिरी आहे, उन जी मार्केट छा आहे, उनखे जेको आहे जॉब अपॉर्चुनिटीज़ केतिरियूं आहिनि? जेके नर्सिंग आहे या जेके बि तव्हां टेक्नीशियन पढ़ायो था, डिप्लोमा करायो था, उन्हनि जी घुर्ज केतिरी आहे? छा उहे मार्केट में जेतिरा तव्हां प्रोड्यूस कयो था उन्हनि खे जॉब मिलनि थियूं या आम जेके अॼुकल्ह इंजीनियरिंग ऐं इन्हनि सां हालत थी वई आहे उहो शरा? अच्छा, मां हिन वजह सां शुरू में हिकिड़ी ॻाल्हि कई त हीअं मेडिकल फील्ड AI जेतिरी अहमियत थी रखे। सही। हुनजो मेन रीज़न इहो आहे त हेल्थ में असां बीमार थींदासूं डायरेक्ट हॉस्पिटल वेंदासूं। हा, ॾंदनि जे डॉक्टर वटि एज़ पर नीड वेंदासूं, स्किन जे डॉक्टर वटि एज़ पर नीड वेंदासूं। पर असांखे हॉस्पिटल में पेट में सूरु थियो या गले में सूरु थियो या मथे में सूरु थियो, डॉक्टर खे लाज़मी ॾेखारिणो आहे। सही। पोइ उते डॉक्टर आहे त हुन सां गॾु जेके आहिनि उहो पैरामेडिक स्टाफ बि हूंदो। अगरि तव्हां हींअर बि सिविल हॉस्पिटल में एमरजेंसी डिपार्टमेंट में वञो था त उते पैरामेडिक स्टाफ तो डॉक्टर सां गॾु डील करे सभु कुझु ईच एंड एवरीथिंग। अगरि हिकिड़ो ऑपरेशन बि थिए पियो त उहो बि डॉक्टर सां गॾु पैरामेडिकल स्टाफ लाज़मी हुनमें आहे। त ईअं ई अगरि असां वटि एतिरी नीड आहे त इंटरनेशनली जेके स्टैंडर्ड ते ॿियूं कंट्रीज़ आहिनि हुननि वटि बि नीड आहे। ऐं मोस्टली असां वटि हीअ जेका सर्टिफिकेशन आहे, हीअ जेके डिप्लोमास आहिनि, हिननि जी इंटरनेशनली जेका नीड आहे हू गल्फ कंट्रीज़ में जो स्टार्टिंग असां उतां ई था वठूं। सही। उतां स्टार्टिंग हिन जे लाइ थी थिए, उते हाई सैलरी आहे। सही। हिते सैलरी ॿियनि डिपार्टमेंट्स खे अगरि असां कंपेयर कयूं त हेल्थ में वधीक आहे, पर अगरि इंटरनेशनल स्टैंडर्ड ते ॾिसूं त हेल्थ जी सैलरी इलाही वधीक आहे। सही। हाणे हुनमें असांजो कतर अची वियो, मस्कत अची वियो, असांजो दुबई अची वियो। एग्ज़ाम थींदो आहे हिकिड़ो बेसिक सो, उहो ॾेई करे स्टूडेंट इज़ीली वञी सघे थो असांजे 1 ईयर डिप्लोमा जे बिहाफ ते। हाणे अचे थी ॻाल्हि त जेको अगरि हू डिप्लोमा जे बिहाफ ते उते वञे थो
त हुनजी सैलरी छा हूंदी। सही हुनजी सैलरी आराम सां न करे बि 2 to 3 lakhs थी वञे आराम सां। सही ऐं अगरि एक्सपर्ट आहे को लाइक OT टेक्नीशियन आहे ऐं हुनखे 5 year 6 year जो एक्सपीरियंस आहे, मतिलबु तव्हां सम्झो हुननि हॉस्पिटल्स लाइ हू एंजल आहे हिकिड़ो, छो जो हू डॉक्टर जी एब्सेंस में बि सॼे पेशेंट खे डील पियो करे, सही डॉक्टर्स खे सपोर्ट पियो करे। असां वटि हिकिड़ो सेमिनार थियो, हुनमें DHO लाला जाफ़र साहब आया, असांजा ex-DHO जेके रही चुकिया आहिनि। त सर जी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे हींअर ताईं यादि आहे त जेको पैरामेडिकल स्टाफ आहे उहो अधु डॉक्टर आहे, हर तरीक़े खां डील थो करे। सही हाणे असांजे इंस्टीट्यूट्स में जेके डिप्लोमा आहिनि, असां वटि 3 बोर्ड्स आहिनि, सिंध मेडिकल फैकल्टी जेको मेन बोर्ड आहे असांजो, सिंध टेक्निकल बोर्ड एंड UKCPD आवर, ऐं 4th बोर्ड मां जेको ॿुधायो लंडन जो एडम्स अकेडमी। सही हाणे जेके असांजा 2 बोर्ड आहिनि जेके सिंध लेवल ते पाकिस्तान लेवल ते रजिस्टर्ड आहिनि, जंहिंमें तव्हांखे गवर्नमेंट जॉब थी मिली सघे, जो ॿार हमेशह गवर्नमेंट जॉब जे पोयां भॼंदो आहे। प्राइवेट सेक्टर में 4 डिप्लोमास, 4 असांजा बोर्ड बिल्कुलु बहितरीनु आहिनि। बाक़ी जेके 2 बोर्ड अचनि था हुनमें असां वटि डिस्पेंसर जो आहे कोर्स, अल्ट्रासाउंड, ECG, इकोकार्डियोग्राफी, नर्सिंग असिस्टेंट 1 year, ऐं हिन खां अलावा अल्ट्रासाउंड, एक्सरे, सॼा डिप्लोमा असां वटि टोटल हिकिड़े बोर्ड में 20 कोर्स आहिनि, ॿिए बोर्ड में 13 कोर्स आहिनि। त असां वटि मल्टीपल डिप्लोमा असां हैदराबाद में वेही करे ऑफर पिया कयूं। अच्छा हींअर जेकॾहिं पाण मेडिकल्स हिननि जी सभिनी ॻाल्हियूं कयूं आहिनि, असांजे हैदराबाद ऐं इन रीजन या सिंध जी ॻाल्हि कजे त उनजे हेल्थ खे तव्हां कीअं था ॾिसो, उनजा केतिरा प्रॉब्लम्स आहिनि या जुड़ियल हुन सां? अच्छा ॾिसो, अगरि मां पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयां त हैदराबाद में पोइ बि माशाल्लाह खां सुठो पियो हले कमु। थर मां रिसेंटली विज़िट कयो, थर में बि कुझु सुठियूं जेके आहिनि वॾियूं हॉस्पिटल्स ठहियूं आहिनि, पर अगरि असां सेवण वारे साइड वञूं था त सेवण में त आहिनि, पर हैदराबाद खां सेवण जो जेको विच जो एरिया थो अचे उते एॾो ख़ासि कुझु न आहे वर्क। मां हुननि एरियाज़ खे हींअर हाईलाइट थी कयां जिथे मां पाण मेडिकल कैंप्स आया आहिनि। सही अगरि तव्हां सेवण में मांझन था ॾिसो, शाह अवेस करनी था ॾिसो, मां उते पाण मेडिकल कैंप हणी आई आहियां। त हुते जेको आहे तव्हांखे हुननि एरियाज़ में हॉस्पिटल न मिलंदा। हा, सिटी वारे साइड तव्हांखे थोरो वञिणो पवंदो। हाणे हुनमें असां अगरि जॾहिं शाह अवेस करनी जी ॻाल्हि कयूं त स्किन जूं डिज़ीज़ आहिनि, गाइनी जूं इलाही सारियूं डिज़ीज़ आहिनि, ऐं फीमेल डॉक्टर हुजणु ॾाढी नेसेसरी आहे। अगरि असां वधीक अचूं था वरी पंहिंजो घोटकी वारे साइड, मां उते बि मेडिकल कैंप कयो आहे। जेके अंदरि जा ॻोठ आहिनि न, उहे जेसि ताईं शहर वटि अचनि, हॉस्पिटल्स त इलाही सारा आहिनि, हैदराबाद खां वठी करे घोटकी ताईं, पंहिंजो ॾरकी ताईं, छो जो मां ॾरकी में बि मेडिकल कैंप करे आई आहियां, त ॾरकी ताईं अगरि तव्हां सिटीज़ में ॾिसंदा त PPHI जी हॉस्पिटल आहे, ॿियूं इलाही सारियूं हॉस्पिटल्स आहिनि, पर जेसि ताईं माण्हू ॻोठनि खां निकिरी सिटी था अचनि त उते अंदरि डिस्पेंसरीज़ कोन आहिनि जेके हुजणु खपनि। इंटीरियर सिंध में तव्हां एतिरो कैंपिंग कयो था ऐं मसाइल ॾिसो था, उन ते जेके परे अस्पतालूं आहिनि उन में ॻोठनि में जेके अताई डॉक्टर आहिनि उहो उनजो बेनिफिट वठनि था ऐं मर्ज़ जी तशख़ीस बग़ैर ई अलाए कहिड़ी कहिड़ो इलाजु कनि था, जेको पोइ आख़िर में इंसानु आख़िरी स्टेज ते पहुची वॾियुनि अस्पतालनि ते थो पहुचे। त उनखे तव्हां कीअं जेका ॾिसो था, उन्हनि खे छा हुजणु खपे, पब्लिक खे छा, उतां जे ॻोठनि वारनि खे छा मैसेज कंदव? अच्छा, इहे शयूं न मां इलाही सालनि खां ॿुधंदी पई अचां, पर जॾहिं मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो त मां हैरान थी वियमि। हिकिड़ो OT टेक्नीशियन जंहिंमें डिग्री बि न आहे ऐं उहो कुंडरी जे जहिड़े शहर में वेही करे चए थो त मां गाइनी जा 99% केसिस डील थो करे वञा। हाणे डिलीवरी जा केसिस तव्हां 99% एज़ अ OT टेक्नीशियन विदाउट अ प्रोफेशनल डॉक्टर कीअं था डील कयो? सही, कुझु बि थी सघे थो, हैवी ब्लडिंग स्टार्ट थी सघे, मदर जी हार्ट बीट थी लो थी सघे, देयर आर सो मैनी थिंग्स। त हुन जे लाइ हुन खां बाद ई असां इहो हिकिड़ो डिसीजन कयो त असांजो जेको सिंध टेक्निकल बोर्ड आहे, सिंध मेडिकल फैकल्टी में छा थींदो आहे, ॿार जी साइंस थियल हुजे मैट्रिक लेवल ते, सिंध टेक्निकल बोर्ड में असांजो ॿार जी कॉमर्स थियल आहे, आर्ट्स थियल आहे, कुझु बि मैट्रिक बेस ते थियल आहे, असां हुनखे एडमिशन ॾेई था सघूं ताकी हू पंहिंजो अॻियां जो कैरियर जेको आहे उहो मेडिकल साइड स्टार्ट करे। छो जो असांजो ॿार जॾहिं 9th मैट्रिक में हूंदो आहे हुनखे को सही खां गाइड करण वारो न आहे त बाबा तव्हांखे छा चूज़ करिणो आहे। हुननि खे बसि इहो हूंदो आहे दिमाग़ में, हिकिड़ो त हुननि जो दिमाग़ इलाही नंढो हूंदो आहे, कचो हूंदो आहे, नया ॿार हूंदा आहिनि, 9th मैट्रिक में थोरी आज़ादी मिली हूंदी आहे त हुननि जे ज़हन में उहो हूंदो आहे त हुननि खे को गाइड करण वारो न हूंदो आहे। त तव्हांजो अगरि 9th में बायो आहे, थोरो सो पढ़णो आहे, कंप्यूटर खणी करे तव्हां पंहिंजे लाइ नुक़सानु पिया कयो, पोइ तव्हां मथो झले वेठा हूंदा आहियो त हाणे असांखे मेडिकल में वञिणो आहे। असां वटि अहिड़ा केसिस इलाही सारा पिया अचनि, सम्झो कि 100+ स्टूडेंट हूंदा मूं वटि अहिड़ा, पोइ हुननि जी वजह सां ई असां सिंध टेक्निकल बोर्ड खयो।
त उहो तव्हांजो कंप्यूटर थियल आहे, आर्ट्स थियल आहे, तव्हांखे पोइ बि एडमिशन मिली वेंदो, तव्हां पंहिंजो हाणे मेडिकल स्टार्ट था करे सघो। त ओड़ा जेके अताई डॉक्टर अगरि असां सां मिलनि था या असां वटि अचनि था त असां उन्हनि खे सजेस्ट था कयूं त बाबा एटलीस्ट तव्हां एडमिशन वठी पंहिंजी थ्योरी थोरी हलाए तव्हां डायरेक्ट क्लिनिकल वञो, सिविल हॉस्पिटल एफिलेटेड आहे असांखां, भिटाई आहे, तालका आहे, त हुते तव्हांखे प्रॉपर रोटेशन मिलनि, तव्हां सिखो त कीअं पेशेंट खे डील करिणो आहे। छो जो तव्हां हिकिड़े ॻोठ में जॾहिं पेशेंट खे डील था कयो उन टाइम तव्हां सां गॾु को प्रोफेशनल डॉक्टर न आहे, तव्हां बसि पंहिंजे दिमाग़ जूं दवाऊं पिया उनखे ॾियो जेके तव्हांखे रटियल आहिनि। इहो त ॾिसो, इहो त इहो बि ज़ुल्म हूंदो आहे, वॾो मिथ आहे, इहो वॾो ज़ुल्म आहे, छो जो ऑन द स्पॉट अगरि पेशेंट खे रिएक्शन थो थी वञे हुनजो ज़िम्मेवार केरु आहे? इहो त थियो इहो जेको अताई डॉक्टर आहे। इवन असां कई माण्हू अहिड़ा आहियूं जेको डॉक्टर जी प्रिस्क्रिप्शन खां सवाइ वेंदा आहियूं मेडिकल स्टोर ॾे, भाई हिते मथे में सूरु आहे, पोइ का टेबलेट ॾस, होड़ में सूरु आहे, का टेबलेट ॾस, न ब्लड प्रेशर ॾिठई न का ॻाल्हि, हुनखां असां ताप जी दवा खाई वठंदा आहियूं, पोइ उनजो ॾियण खां वठिणो पइजंदो आहे। इहे ई मेन शइ आहे, छो जो जंहिं टाइम ते तव्हांखे डॉक्टर वटि था वञो या इवन के डिस्पेंसरी में था वञो, तव्हांजो बीपी चेक थियणु ज़रूरी आहे, तव्हांजो शुगर चेक थियणु ज़रूरी आहे, तव्हांजी पल्स चेक थियणु ज़रूरी आहे। हुन खां बाद ई तव्हांखे मेडिसिन ॾिनी वेंदी, हुन में बि तव्हांखां पुछियो वेंदो तव्हांखे मेडिसिन खां एलर्जी त कोन्हे, ऐं अगरि तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां का दवा वठो था त तव्हांखे न आहे ख़बर त तव्हांखे हुनखां एलर्जी आहे की न, या थी सघे थी, छो जो इलाही सारियूं दवाऊं आहिनि जेको हर कंहिंखे सूट नथियूं कनि। पर असां वटि हिन शइ में न थोरा सा पोयां आहियूं। अच्छा, ॿी जेका शइ ॾिसिजे त तव्हां हींअर माशाल्लाह जेका पूरो कॉलेज जो सिलसिलो ऐं कोर्सिस जो सिलसिलो लायो था, इन में जेको अॼुकल्ह जो ॿारु अचे थो ऐं तव्हां बि पंहिंजे दौर में पढ़िया आहियो, त तव्हां छा फ़र्क़ु था ॾिसो? अच्छा, मां उहा ई ॻाल्हि कंदमि त जेको 9th लेवल या फर्स्ट ईयर इंटर जो ॿारु आहे न, उनजो दिमाग़ इलाही कचो हूंदो आहे। सही। ऐं स्पेशली असां वटि जॾहिं स्कॉलरशिप थींदी आहे या असां वटि जॾहिं नॉर्मल एडमिशन्स हलंदियूं आहिनि, गर्ल्स मोस्टली अचनि थियूं, हमें OT टेक्नीशियन में जाना है, अच्छा, हमें OT टेक्नीशियन में जाना है। बेटा OT टेक्नीशियन में मां जेको आहे उहो गर्ल्स खे रिफर नथी कयां, सही, छो जो हुनजो मेन रीज़न इहो आहे ऑन द स्पॉट तव्हांखे 12 आवर्स बि पंहिंजो ऑपरेशन थिएटर में बीहणो आहे, 32 आवर्स बि सर्जरी आहे न, जेतिरी देरि में ख़तमु थिए। अगरि ऑर्थो जी अहिड़ी की सर्जरी जी ॻाल्हि था कयूं, बाईपास जी कयूं था ॻाल्हि, या ॿियूं जेके सर्जरीज़ आहिनि, इट टेक्स टाइम। त हुन में एज़ अ फीमेल तव्हां कीअं लीड था करे सघो? इट्स वेरी डिफ़िकल्ट। त तव्हां ॿिया डिप्लोमास खणो जेके तव्हां लाइ ईज़ी हुजनि। अल्ट्रासाउंड, ECG, हिकिड़ी फीमेल ॿी फीमेल जो ECG सिर्फ़ु उहो ई थी करे सघे, मेल नथो करे सघे, त तव्हां उहे फील्ड्स ॾिसो जंहिंमें चाम हुजे ऐं ॿियो तव्हांखे ईज़ी थिए। छो जो असांजी छोकिरियूं जेके आहिनि, हिकिड़ी इहा बि ख़ुशी जी ॻाल्हि आहे, निकिरनि पियूं, निकिरनि थियूं, पंहिंजो मुस्तक़बिल थियूं ठाहिनि, कैरियर थियूं ठाहिनि, त हुन में तव्हांजो सही फील्ड खे चूज़ करणु ॾाढो ज़रूरी आहे। छो जो OT जेको आहे उहो इलाही मुंहिंजे हिसाब सां डिफ़िकल्ट आहे। असां जंहिं टाइम वेंदा हुआसीं एनाटमी लैब में ऐं हुते असां प्रैक्टिकल कंदा हुआसीं, त असांजी ई तबियत ख़राबु थींदी। मुंहिंजे लाइ ॿियूं फील्ड्स हुयूं, पर मूंखे अल्ट्रासाउंड ॾाढी बहितरीनु लॻी, छो जो इहो हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो त प्रोसेस आहे, ऐं जेसि ताईं क़यामत नथी अचे इहो प्रोसेस ख़तमु न थींदो, बंदि न थींदो, त इहो हलंदो रहंदो। अगरि असां बिज़नेस वाइज़ ॾिसूं त इहो अल्ट्रासाउंड तेसि ताईं थींदा रहंदा जेसि ताईं इहो पूरो असांजी दुनिया एंड नथी थिए। त ओड़े हिसाब सां जॾहिं बि का स्टूडेंट पंहिंजो डिप्लोमा चूज़ थो करे ॾिसे, त हुनखे जेको आहे कहिड़े डिप्लोमा में बेनिफिट मिलंदो ऐं हुनजे लाइ कहिड़ी शयूं ईज़ी आहिनि, इहे ॾाढियूं मैंडेटरी थिंग्स आहिनि। अच्छा, हाणे असीं चाहींदासीं त तव्हां असांजे यूथ खे, ठीकु आहे, को अहिड़ो मैसेज ॾियो जंहिंमें जेको आहे हू पंहिंजे कैरियर सां, पंहिंजे एजुकेशन सां, पंहिंजे मुल्क सां, इवन पंहिंजे जेको घरु आहे उनजे लाइ बहितरी लाइ छा कनि ऐं कहिड़ी कोशिशि कनि। छाकाणि असांजे नौजवान अॼुकल्ह जीअं तव्हां पाण ई ज़िक्र कयो किताब खां परे आहे, उन खां अलावा जेको आहे ॿियनि मश्ग़लनि में घणो आहे बनिस्बत प्रैक्टिकल वर्क्स करे, या जीअं तव्हां डिप्लोमा कया था, नंढा नंढा डिप्लोमा जा कोर्सिस करे उन ते वञे, वेही करे सरकारी नौकिरी जो आसरो न रखे। अच्छा, मां हमेशह छो जो मां पाण बि जॾहिं स्टूडेंट लाइफ में हुयमि त मां हिननि शयुनि खे ॾिठो ऐं मां सिखियो, छो जो को बि ॿारु पंहिंजी माउ जे पेटां सिखी न ईंदो। त मां इलाही सालनि पहिरियां हिकिड़ी कहावत ॿुधी, पोइ विच में वरी थोरो कमकार हिते हुते त मां बिज़ी थी वियमि, त उहा कहावत मुंहिंजे दिमाग़ मां निकिरी वई। त ईअं रिसेंटली 15 to 20 डेज़ थिया आहिनि, मां अगेन उहा रील ॾिठी ऐं मूंखे यादि आयो त मां जेका मुंहिंजी जर्नी स्टार्ट कई उहा कहिड़ी कहावत सां कई। डज़ंट मैटर तव्हांजा वालिद साहब केतिरा रिच आहिनि, तव्हांजो फ्यूचर हस्बैंड वटि केतिरो आहे लाइफ स्टाइल सुठो, हू तव्हांखे केतिरी सुठी लाइफ स्टाइल ॾेई सघे थो,
वॉट आर यू, तव्हां पाण केरु आहियो, सही ऐं तव्हां जॾहिं बि ज़िंदगी में छोकिरो हुजे या छोकिरी बिल्कुलु कुझु करणु चाहियो त तव्हां ही सोचो त तव्हां वटि पोइ हिते ॿ ॿार आहिनि, तव्हां वटि न को सपोर्टर आहे न छा, भले तव्हां सिंगल आहियो, हिकिड़ो तव्हां पंहिंजे पाण खे सेल्फ मोटिवेशन ॾींदव न त हू तव्हांखे मजबूर कंदी पंहिंजी अर्निंग करण लाइ, पंहिंजो कैरियर ठाहिण लाइ। त तव्हां ही सोचो त पोयां तव्हांजा ॿ ॿार आहिनि जेके बुखिया वेठा आहिनि, सही त तव्हां पाण न खाइण जो सोचंदा, तव्हां हुननि खे खाराईंदा। त इहा तव्हां जॾहिं पंहिंजे अंदरि हिकिड़ी सेल्फ मोटिवेशन रखी न, तव्हांखे ज़रूरत न पवंदी कंहिंजे अॻियां हथु फैलाइण जी, कंहिंखां घुरण जी। बिल्कुलु ॿिया रिश्ता आहिनि दुनिया में, इलाही ख़ूबसूरत रिश्ता आहिनि, पर तव्हां पाण छा आहियो, पाण छा आहे तव्हांजी पंहिंजी क़ाबिलियत छा आहे, तव्हांजी पंहिंजी फील्ड में जेको आहे रोल छा आहे, तव्हां सर्व छा था कयो। मसला मसाइल लूप्स नेगेटिविटी त आराम सां अची वेंदी, बिल्कुलु तव्हां पॉज़िटिविटी छा था खणी अचो। छो जो अगरि हिन टाइम ते असां वटि को पेशेंट बि अचे थो, असां थोरो सो बि हुनखे सजेस्ट था कयूं, असां सर्व कयो, सही असां मुल्क खे सर्व कयो, असां पंहिंजी क़ौम खे सर्व कयो, त असां उन सर्व लाइ छा था कयूं। थैंक यू मैडम, तव्हां क़ीमती पाण टाइम ॾिनो ऐं घणियूं ॻाल्हियूं थी सघनि थियूं, पर वक़्त जे करे इनशाला नेक्स्ट प्रोग्राम में असां कुझु ॿिया टॉपिक जेके डिस्कस कंदासीं। नाज़रीन, तव्हां मीडिया 360 पॉडकास्ट जे बारे में छा चवंदव? मूंखे ॾाढो सुठो एक्सपीरियंस रहियो माशाअल्लाह खां, तव्हांजी टीम जो ऐं तव्हां सां गॾु बि इंटरव्यू करे ॾाढो सुठो लॻो। मुंहिंजो फर्स्ट एक्सपीरियंस आहे ईअं, इलाही साल पहिरियां मां अहिड़ा इंटरव्यूज़ कुझु ॾिना, उनखां बाद अगेन माण्हू पंहिंजे कम में लॻंदो आहे त पोइ इहे शयूं न आहिनि रहंदियूं। त अॼु मां ॾाढी इम्प्रेस थी आहियां, हिकिड़ो टीम वर्क तव्हां वटि सुठो माशाअल्लाह खां, मैनेजमेंट ॾाढी भली ऐं सुठे नमूने खां जेको आहे सेशन थी वियो, मां ॾाढी थैंक्सफुल आहियां। थैंक यू फॉर इनवाइटिंग मी ऐं आई एम टोटली सेटिस्फाइड एंड सजेस्ट त तव्हां जेके बि अपकमिंग पंहिंजा गेस्ट वग़ैरह घुरायो था, हुननि जो बि सुठो ई थींदो इंशाअल्लाह ताला। थैंक यू वेरी मच मैडम। नाज़रीन, नेक्स्ट वीक इंशाल्लाह नए महिमान सां गॾु हूंदासीं। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।